जानिब, तू परेशान छो लगी रहियो आहे? एॾो सोचे रहियो आहियां त असां केॾा न सादा ई ना समझ माण्हू जेको माण्हू असांखे पुरींदो ई लुटींदो रहियो असां वरी बि हुनजे पोयां हूंदासीं। इहो सभु कुझु शऊर जे अणहूंद जे करे थींदो आहे। जिते तालीम न हूंदी उते शऊर कीअं ईंदो? ऐं जेकॾहिं शऊर न ईंदो त अज़ीम क़ौमनि जा अज़ीम कबीला जी साईं ऐं हा साईं वारी हाज़िरी में लॻा रहंदा ऐं हिकु ॾींहुं ताक़तवर कुवत हथां दॿजी मार थी वेंदा। नेहरू असां दॿजी मरी त रहिया आहियूं। असांखां सभु कुझु खसिजी रहियो आहे। दरिया, पाणी, ज़मीनूं। हाणे त असांजूं न्याणियूं ऐं नंग बि असांखां खसिजी रहिया आहिनि। दरिया जे तड़नि ऐं कखनि मंझां नसीबा तोड़े उन जहिड़ी ॿियूं न्याणियूं अॻवा थियनि त पोइ छा बचनि? हर तरफ़ खौफ़ ऐं ख़तरा। पाणी में लहंदे हाणे त हर मलाह खे इहो खौफ़ थो थिए त किथे उनखे फासाइण जे लाइ पाणी अंदरि होड़की अॾियल त नाहे? हा मेहरू ईअं ई आहे। हाणे हर मलाह जो साह मुठ में आहे। जेके मलाह खूनी वीरुनि खां न ॾींदा उहे हाणे भौतारनि, कब्ज़ागीरनि ऐं रईसनि जे वाठनि खां वहूं था। जानिब, मूं हिकु ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? मूं सोचियो आहे त छो न पाण हिते ॿई स्कूल खोलियूं। जंहिं स्कूल में तूं ऐं आऊं पढ़ाईंदासीं, मुफ़्त में पढ़ाईंदासीं। पर तुंहिंजी जॉब जो छा थींदो? छॾे ॾींदसि। आऊं हाणे अहिड़नि माण्हुनि सां कम ई नथी करणु चाहियां जेके असांजे माण्हुनि जी भलाई बदिरां रुॻो तबाही चाहींदा हुजनि। मेहरू तो ठीकु फ़ैसिलो कयो। आऊं तुंहिंजे इन फ़ैसिले सां मुतफ़िक़ आहियां। बाक़ी ॿियनि मसइलनि ते चाचा फतेह ऐं ॿियनि ॻोठ वारनि सां ॻाल्हाए वठंदासीं। ठीकु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।